लबन ते मुस्कुराहट अची वेंदी मुंहिंजा गुनहगार उम्मती मूं मुस्तफा जो दीदार करे खुश थी पवंदा थारो अजे हाल अज बख्त पंहिंजे खे ॾिसी पर खिलऊं था या मुहम्मद तख्त तुंहिंजे खे ॾिसी बर झला मींह हशर में बागवारनि जा केरु खणंदो पार तोरीअ ऐबुदारनि जा सार लॻजा ऐं सहारा बेसहारनि जा केरु खणंदो पार तोरीअ ऐबुदारनि जा गुनहगार मुस्तफा खे ॾिसी मुस्कुराए फरमाए जने मां निहारींदुसि मुझे निहारी हाणे मां अल्लाह जी बारगाह में अर्ज़ कंसि मुंहिंजा मौला अॼु रुगो मुंहिंजी उम्मत मुंहिंजा गुनहगार उम्मती गुलाम हिते मौजूद न आहिनि बल्कि 1.25 लख नबियनि जूं उम्मतूं मौजूद आहिनि ऐं मां मुहम्मद ॾिसी रहियो आहियां सभिनी जूं निगाहुनि जो मर्कज़ ऐं महवर अॼु मां मुस्तफा आहियां सभई मुंह में उम्मीदवार मौला तो मुखे हुकुम कयो आ त मां पंहिंजे शान रहमत जो इज़हार कयो त पोइ मूंखे इज़्न इजाज़त आहे त मां इन सभिनी जो फ़ैसिलो कयो रब फरमाइंदो मुंहिंजा महबूब बज़म जो अॼु मीज़बान मां अल्लाह आहियां पर इन महफ़िल जो हिन बज़म जो सदर मुस्तफा मूं तोखे बणायो आहे अज सदारत तुंहिंजी आ इख्तियार तुंहिंजो आ महबूब जेको फ़ैसिलो कयो वेंदो महबूब उन ते क़बूलियत जी मोहर मां अल्लाह तूं फ़ैसिलो कर मुंहिंजे आका फरमाए मां फ़ैसिलो कंदुसि कहिड़ो फ़ैसिलो फरमायो मां सभिनी उम्मतुनि जे बारे में सभिनी गुनहगारनि जो फ़ैसिलो कंदुसि ओ मौला ही सभु मुंहिंजे हवाले फरमा ये सब मुझे हवाले कर रब फरमाइंदो मुंहिंजा हबीब जेकॾहिं तुंहिंजो फ़ैसिलो इहो आहे हे सभु तुंहिंजे हवाले कया ऐं इहो ई तुंहिंजे शान रहमत जो इज़हार आहे मुस्तफा तुंहिंजो फ़ैसिलो क़बूल आहे हिन फ़ैसिले जे मथां मुंहिंजे क़बूलियत जी रहम मोर लॻंदी इहो वाइदो उहो आहे जेको दिलबर मूं तोसां मेराज वारी राति कयो हुयो मेराज वारी रात कयो ओ मेराज वारो मामलो कड़ो हो बेटाई रहमतुल्लाह अलैह या गाल पंजे अंदाज में बयान कंदे फरमाए तो तुम बेरी जे तंदु जी पहरी हुई बचार कोणे कीरत आया मांझी मणियादार जने गणो बाहिर गायो सारी सब जमार पर तोखे घोट घुरायो खलवत लई खंगार आओ मथाऊं मंगना चढ़ी दुर्रो दवार अत्तहियातु लिल्लाहि वसलवात यो खिली कई की कार अस्सलामु अलैका अय्युहन नबी यो परूड़ जो पचार पुसियो सब संसार त मुल्को ॾिनई मुहम्मद करीम के मुबल फरमाया उन कुर्बत वारे मकाम में खुदा जी जाती बाबरकात अव्वल मुखां पुछो पहरी गाल पुछी केड़ी बिमा ओ शर्रिफुक या मुहम्मद मुस्तफा अज बुधा तो के केड़े लक़ब सां सॾे तोखे केड़े लक़ब सां सॾा मु अर्ज़ कयो इलैका बिनिस्बतिल उबूदिया मौला पंहिंजी बंदगी हुजन पंहिंजे बाने हुजन जी निस्बत सां पंहिंजो अब्द करे सॾ उन खां पोइ रब्बे करीम मूंखां पुछो मुस्तफा अॼु जेको गुणो आहे गुर महबूब जेको घुरंदे तोखे अता कयो वेंदो
जॾहिं मूंखे इहो मुतलक इजाज़त मिली त पोइ मूं छा घुरियो शाहने की अर्ज उम्मत गुनहगार है बख्श दे मेरे मौला तू गफ्फार है तुझको आसान नहीं दुश्वार है फिक्र रोज़े जज़ा आज की रात है। फिर ये हक ने कहा माहो पारे नबी तू मेरा चांद है और तारे नबी ऐसा घबराना है मेरे प्यारे नबी ऐसी जल्दी भी क्या आज की रात है। मौला क़यामत जे ॾिहाड़े भला कीअं थींदो रब फरमाए मुंहिंजा हबीब अजीब मंज़र हूंदो लुत्फ जब है कि देखेंगे सारे नबी होगी तेरी शफाअत पे रहमत मेरी बख्श दूंगा क़यामत में उम्मत तेरी तुझसे वादा मेरा आज की रात है। ओ जेको मेराज वाली रात थियो वायदो थियो हो अज मुंहिंजा महबूब क़यामत जे ॾिहाड़े अज उन वायदे खे पारण जे लाइ ख़ुदा जी ज़ाते बाबरकात जे उन हुक्म ते सभिनी उम्मतुनि जे हवालगी जो फ़ैसिलो कंदा रब फरमाईंदो मुंहिंजा हबीब ही सभु तुंहिंजे हवाले आहिनि हे सभु तुंहिंजे हवाले। पोइ छा थींदो मुस्नद इमाम अहमद बिन हंबल हदीस जो यो आखिरी हिस्सो पंहिंजे मुस्नद में भी जिक्र फरमाइन था तो मुझे आका फरमायो पो सफ़ूं दुरुस्त थींदियूं कतारूं थींदियूं जन्नत में दाखिल थीबो डिसिप्लिन सां तरीक़ेकार सां सफ़ूं दुरुस्त थींदियूं अव्वल रसूलन जो नबियन जो सफ़ूं थींदियूं उन्हनि जे पोयां उन जे उम्मतन नेकोकार सहाबा ताबईन तबा ताबईन सालिहीन मोमिनीन मुतीन जन्नतन जो कतारियूं वेंदियूं फरमाए अग में मां मुहम्मद हूंदुसि पोयां रसूल ऐं नबी पोइ जॾहिं इन शान सां फरमाए अॻिते वधंदासीं हलंदासीं त इब्राहिम खलीलुल्लाह नबियन जे सफ़न मां ॿाहिरि निकिरी नबियन खे चवंदो रसूलन खे चवंदो अज रसूलो नबियो अज अवां सभु ॾिठो आ त अज हिन महशर में इज्जत ऐं मक़ाम कंहिंजो अज सभिनी मुलाहिज़ा कयो आ अज इज्जत कंहिंजी आ खुदा जी इज्जत खां बाद में खुदा जी खुदाई में अगर कंहिंजी इज्जत आ त मोहम्मद मुस्तफा जी इज्जत इब्राहिम खलीलुल्लाह हिकड़ो नारो लगाईंदो ऐं हिकु गीत गाईंदो उन गीत खे आशिक पंहिंजे अंदाज में बयान कयो आहे इब्राहिम खलीलुल्लाह चवंदो अज इज्जत मोहम्मद जे लाइ आहे त पोइ आशिक ईमान वारा बि चवंदा मोहम्मद हमारे बड़ी शान वाले। अबा तव्हां जी दिल ठरे थी हलाइनि अवां जो नारो भी होई आ न पोइ हथ मथे खणी चो मोहम्मद हमारे बड़ी शान वाले मोहम्मद हमारे बड़ी शान वाले लगाते हैं नारा ये ईमान वाले मोहम्मद हमारे बड़ी शान वाले मोहम्मद हमारे वो नबियों में रहमत लक़ब पाने वाले मुरादे गरीबों के बरलाने वाले वो अपने पराए का गम खाने वाले मुसीबत में खैरों
के कमाने वाले मोहम्मद हमारे बड़ी शान वाले। वो आशिक मुझे मदीने जे मीर जा गुलाम अज तुझे इन अंदाज के मलाइकत ॾिसण पिया, मलाइकत ॾिसण ऐं लिखन पिया, पर मुझे मदीने वारे मीर खां तुझो गोठ परे न है। मुस्तफा पो निगाह करम सां तुझो अंदाज ॾिसी रहिया आहिनि, पो इश्क सां झूमी चओ मोहम्मद हमारे बड़ी शान वाले। वो इशारा करे तो ये सूरज फिरे, जिनको काबाए आलम भी सजदा करे। चांद पर पहुंचना भी हकीकत सही, अरे चांद कदमों में लाना बड़ी बात है। मोहम्मद हमारे बड़ी शान वाले, मोहम्मद हमारे। उंगलियां हैं फैज पर टूटे पिया से झूम कर, उंगलियां हैं फैज पर टूटे पिया से झूम कर। नदियां पंजाब रहमत की है जारी वाह वाह। मोहम्मद हमारे बड़ी शान वाले, मोहम्मद हमारे। अकुल वाले जमीन पर है शशदर, चांद टुकड़े हुआ है फलक पर। सारी दुनिया है मग़फ़े नज़ारा, आप उंगली उठाए हुए हैं। मोहम्मद हमारे बड़ी शान वाले। अनाब मोहब्बत सा बई हथ मथे खणी चो मोहम्मद हमारे बड़ी शान वाले। अज तुझो यो अंदाजा खुदा जी इज्जत जो कसमा निधन को नहीं, असा गुनहगार रूसिया सही, पर क़यामत जे ॾेखारे इन्ही प्यार वारे अंदाज सा दिलबर जे पोयां हथ मथे खणी हलंदासी, चवंदासी मोहम्मद हमारे बड़ी शान वाले। आरे फरूमिया खां पुछो थी, आरे फरूमिया जो अक़ीदो छा है? चए थो क़यामत जे ॾेहाड़े अगर नेकोकार मोमिन पंहिंजे नेकिन सां छुटी वञे त पोइ मुस्तफा जो थोरो कीअं मञींदो? हर को चंदो मूंखे पंहिंजी निमाज़ छॾायो, को चंदो मूंखे पंहिंजे हज छॾायो आहे। कंहिंखे उते निमाज़ कम न ईंदी, तुंहिंजी मुंहिंजी निमाज़, तुंहिंजो मुंहिंजो सजदो इन लाइक़ी कोन्ही जो तोखे छॾाए सघे या निमाज़ पढ़णी आहे। छो त मुस्तफा जे अखियुनि जो ठार आहे। इहो रोज़ो रखणो आहे छो त दिलबर रखी ॾेखारियो आहे। मुस्तफा जी सुन्नत ते शरीयत ते अमल करणो आहे, इन खां सवा को चारो कोन्ही। पर इन निमाज़ ऐं रोज़े ते सुन्नी मुसलमान तोखे भरवसो नाहे रखणो, भरवसो रखणो आ त मोहम्मद मुस्तफा ते रखणो। पो क़यामत जे ॾेहारे छुटकारो थींदो मुस्तफा जे सदके, पो सभु छॾाइबा महबूब जे सदके। पो जेकॾहिं क़यामत जे ॾेहारे छॾाइबा के जहन्नम जे किनारे ते बीठल हूंदा, दिलबर पंहिंजो सजदो करे राणे खे रीठाए उतां मोटाईंदो। पो जेके उतां मोटंदा उहे छा चवंदा? ख़ुशीअ में बहकंदा, मापंदा ई कोन, उते नची कुली ईअं चवंदा मोहम्मद हमारे बड़ी शान वाले, मोहम्मद हमारे। मुल्ला छो त शैतान जो चेलो आहे, मुल्ला छो त शैतान जो चेलो आहे। शैतान कीअं ख़ुशि थींदो त हे जन्नत में वञनि? अबा शैतान त वाइदो कयो आहे न, फबि इज़्ज़तिक लउग़वियन्नहुम अजमईन। मौला मूंखे तुंहिंजी इज़्ज़त जो कसम आहे, सभिनी खे गुमराह कंदुसि।
कंहिंखे बि जन्नत में वञण कोन ॾींदुसि मुंहिंजो त धंधो ई हो आहे हू त पंहिंजो कमु इहो कंदो शैतान रमज़ान में बदल हूंदो किथे बदल हूंदो आहे ख़बर अथव किथे हूंदो आहे बलूचिस्तान जे लस में कंहिं पहाड़ में कहिड़े पासे बदल हूंदो आहे मुझे आका फरमायो मुझे हबीब जी हदीस पाण फरमायूं शैतान के अल्लाह जहन्नम जे जंजीरन में जकड़े समुंड में किथे समुंड में ऐं उ समुंड जे गहराइन में बुडल हुंदो आ ओहो त बुडल हुंदो आ पर पोया चेला त वेठा ओ त पंजो कम कन पिया ओए को न चाहींदा त को आशिक जन्नत में वञे मूंखे हिकिड़े चिठी ॾिनी हाणे तकीर कंदे जी सीता माण्हुनि खे ॾसियो था शफ़ात शफ़ात हे त सभु ईअं कंदा ईअं थोड़ी थींदो मां चयो मुला तोखे ख़ुदा गुमराह कयो आहे हदीस कुदसी आहे इन ज़न्न अब्दी बानू जीअं मुरब खां गुमान कंदो आहे मां अल्लाह हुन सां इहो मामलो कंदो आहियां असांजो रब में गुमान आहे असांजो ख़ुदा जे हबीब में इहो अक़ीदो आहे मदीने वारो मीर असांजो सहारो आहे असांखे छॾाईंदो ख़ुदा जी रहमत में असांजो गुमान इहो आहे रब असांखे पंहिंजे गुमान मुताबिक़ अता कंदो असां उते बि नची कुॾी हथ खणी नारा खणी चवंदासीं मोहम्मद हमारे बड़ी शान वाले मोहम्मद हमारे पर शैतान जे चेलन खे अगर भॼाइणो अथव त पोइ उन्हनि जे लाइ उमाड़ी उन्हनि जे लाइ गोलो उन्हनि जे लाइ तीर कान आहे मुस्तफ़ा जो दुरूद इहो अहिड़ी तलवार आहे जो तव्हां इन तलवार सां शैतान जे चेलन खे बि भॼाए सघो था मदीने वारे मीर खे बि राज़ी करे सघो पोइ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह झूमी झूमी वॾे आवाज़ सां पढ़ो सल्लल्लाहु सल्लल्लाहु अलैका या अवां ॾिठो हूंदो फेसबुक ते सोशल मीडिया ते ए वीडियो ॾिठियूं हूंदियूं न त ॾिसजो वञी जेके महबूब जा आशिक मदीने वञनि महबूब जे रोज़े अतर ते दुरूद पढ़ण हे ॻाढ़े रुमाल वारा वो चेला अथव बा चेला ॿुधाए शर्मा कंहिंजा चेला हो समझी वञो ॿी का बि तकलीफ़ न थन तकलीफ़ या थन मता महबूब ॾे निहारे को दुरूद पढ़े वो तकलीफ़ इन करे थन जे हे आशिक हे गुनहगार मता निहारे दुरूद पढ़े होना मदीने वारो मीर राज़ी थे मता जन्नत में हलियो वञे बी तकलीफ़ कान थन या तकलीफ़ थन ये नजदी मुनाफिक गंदा है वल्लाम असां ताहिरन जो अक़ीदो आहे मता समझो त बाबा ही असां थधी तबियत वारा हूं थधी तबियत वारा इन करे आहियूं जो मुस्तफ़ा जी उम्मत में इंतशार कोन था चाहियूं बाक़ी जेके अक़ीदे जी ॻाल्हि आहे त पोइ डंके जी चोट ते ॿुधाईंदासीं ये नजदी मुनाफिक गंदा है वल्ला गिलाजत का बनके बुलंदा है वल्ला जो तुमको मुर्दा कहे खुद मुर्दा है वल्ला तू जिंदा है वल्ला तू जिंदा है वल्ला तू जिंदा है वल्ला तू जिंदा है वल्ला मेरी चश्मे आलम से छुप जाने वाले
मता चई तक लॻो शेर में ॿुधायो हदीस के ॿुधायो मरवान बिन हकम ने उस्मानी गनी रदी अल्लाह ताला अन्हु जे खिलाफत जे दौर में आखिरी साजिशूं कयूं समझो था न इन मरवान इन जे यो गवर्नर मदीने असर जी नमाज पढ़ी महबूब जे रोजे ते आयो ॾिठई त हिकिड़ो शख्स आ जेको महबूब जे मज़ार के भाकुर पाए रोए महबूब जी मज़ार के भाकुर पाए ये रोए ऐं महबूब के या रसूल अल्लाह चई सॾे मरवान जो ॾिठो कावड़ आयस पोयां जुबे खां लिबास खां पकड़े या मथे उथारे चवेस तो केर ही ये छो थो करी जने मरवान ये लिबास खां पकड़े उथारियो ऐं उन लिबास वारे महबूब जे मज़ार के रोई भाकुर पाए या रसूल अल्लाह सदकण वारे ने ॾिठो ऐं पंहिंजो चेहरो फेरे मरवान ने कई त मरवान ॾकी वियो छो तो हो आम को न हो ओ महबूब जो मीज़बान हते अयूब अंसारी हुयो फरमाए ऐ मरवान परे थी मां के पत्थर ते के बारीअ जे मिट्टीअ जे ढेर ते न मुस्तफा वटायो आहियां मुंहिंजो महबूब ज़ाहिरी बरज़ख वारे ज़माने में माला आलम में आ पर महबूब सां मिलण आयो आहियां इएं न सम्झ त मां मिट्टीअ खे भाकुर पातो आ मां त अॼु बि दिलबर सां भाकुर पाई इएं मिलियो आहियां या ज़ाहिरी ज़िंदगी में मिलंदो सुभान अल्लाह भले आवाज सां चो हाओ मुझे महबूब जा आशिक यो अकीदो रखो क़यामत जो ॾेखारो थींदो तला चश्मे तसव्वुर में यो तसव्वुर आण अॻियां महबूब हूंदो पोयां रसूल हूंदा नबियन जूं सफ़ूं हूंदियूं ओयां पोयां सहाबा जूं हूंदियूं अबू बकर सिद्दीक हूंदो फारूक आज़म हूंदो उस्मानी गनी हूंदो हजरत हैदर करार हूंदो महबूब जा नवासा हूंदा मुस्तफा जा अहल बैत हूंदा ये सब आशिक हूंदा यो हुजूम हलंदो यो जुलूस हलंदो अग में अबीबे किबरिया हूंदो पोयां इब्राहिम खैरुल्लाह हूंदो ये नारा हलंदो मोहम्मद हमारे बड़ी शान वाले वो तो हदीस मुस्नद इमाम अहमद बिन आखिरी गालियों फरमाया दरवाजे ते इंदुस जन्नत जे दरवाजे जन्नत जे जंजीर के लोॾे जन्नत जो दरवाजो खड़काईंदुस बवाब अंदरा पुछंदो मन बिल बाब अकूल अना मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां उन बवाब के चवंदुस मां मुहम्मदुर रसूलुल्लाह मु दरवाजो वजायो आ मुझे चवण जी देर हुंदी ओ बवाब दरवाजो खोले झुकी अदब सा सलाम कंदो या रसूल अल्लाह मुखे खुदाई हुक्म हुयो को भी दरवाजो खोले वजह जाए न खोल जा जेसी ताई मुझो महबूब अची पान न खोला दरवाजो खुलंदो फरमायो हाणे पोयां नबी हूंदा अग में मां हूंदुस आशिको बेले वारो मुझे महबूब जा परवानो अज शब्बे कदर में महबूब जे शान के बुधी पंजी दिल ठाण वारो हदीस पाक जो एक एड़ो जुमलो आ जेको ईमान जो क्लाइमेक्स आ इंशाअल्लाह बुधंदो तमा जो वार वार थदो थी पवंदो इंशाअल्लाह तमा जी दिल ठरी पवंदी तमा के खबर पवंदी त मोहम्मदी इज्जत खुदा जी बारगाह में केतरी मुझे आका फरमायो दरवाजो खुलंदो हाने मां पंहिंजो नूरानी कदम पंहिंजो पैर जन्नत जे चौठ में पहिरियों जने रखंदुस मुझे कदम रखण जी देर हूंदी यस्तक़बिलुनी अल जब्बार ताला फरमायो खुदा जी इज्जत जो कसम ऐ गुलामो ईमान वारो मुझे कदम रखण जी देर हूंदी खुदा खुद मोहम्मद जो पान इस्तकबाल फरमाए सुभान अल्लाह
जॾहिं न इहो मंज़र हूंदो त पोइ आशिक सां तूं छो न चवंदासीं मोहम्मद हमारे बड़ी शान वाले, मोहम्मद मोहम्मद हमारे बड़ी शान वाले, मोहम्मद हमारे बड़ी शान वाले। जेको क़यामत जे ॾिहाड़े असां जो बरजलो बणिजे, पोइ उन पीरीअ सां प्यार कबो या न कबो, उन मदीने वारे मीर सां प्यार करणो आहे त पोइ उन महबूब जे सुन्नत खे अपनाइणो। बाकी घणा ॾिहाड़ा रहा, चंद ॾिहाड़ा रहा। अगर मुसलमान तो वक्त गिफलत में गुजारे, अगर तोखां सॼो महीनो गिफलत में गुज़री वियो, पोइ बि ईअं न समझो त वक्त वियो हलियो, अञा वक्त आहे, अञा वक्त आहे। छो त मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो, जंहिं हिकिड़ो रोज़ो कोन रखियो, तरावी बि न पढ़ी, 5 वक्त निमाज़ बि न पढ़ी, गुनाह कंदो रहियो, ज़िना कंदो रहियो, शराब पीअंदो रहियो, विढ़ंदो रहियो, झगड़ो कंदो रहियो, चोरी कंदो रहियो, अञा बि उन लाइ वक्त आहे, अञा बि उन जे लाइ खड़ी आहे। अल्लाह जी रहमत जा दरवाजा बंद कोन थिया आहिनि। मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो, ख़ुदा मुंहिंजे सदके मुंहिंजी उम्मत खे इन आख़िरी अशरे में हिकु अहिड़ी राति ॾिनी आहे जेका शबे क़द्र जी राति आहे। उन राति खे अगरि मुस्लमान निभाए वरितो त ख़ुदा उन राति जे सदके उन जूं जुमला ख़ताऊं माफ़ फरमाए छॾींदो। अबा जेकॾहिं ख़ुदा माफ़ करे त तोखे मूंखे कहिड़ो याद, रब माफ़ करण वारो आहे, पर मोटी आहे। वक्त वियो हली त वियो हलियो, उन पोएं वक्त खे छॾे ॾे, अञा बि मोटी आहे। ही चंद ॾिहाड़ा, बाक़ी चंद रातियूं, अॼो की राति बि शबे क़द्र जी राति मुमकिन थी सघे थी। ख़ुदा जे महबूब फरमायो, इकी राति ताक रातिनि में न खे ॻोल्हियो, बसि ख़ुदा खे राज़ी करणो आहे। हिकु दफ़ो महबूब जे बारगाह में अची मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ी दिलबर सां मोहब्बत जो पेच पाए त ॾिस ख़ुदा कीअं महिरबान। याद रखो, वखर त ढेरों ढेर पर विहाईंदड़ वेसरा। मुंहिंजा अदा अल्लाह जी रहमत जो दरवाज़ो बंदि कोन थियो। हते हसन बसरी रहमतुल्लाह अलैह साईं खिताब पियो करे बसरे जी बाज़ार, साईं पियो चवे, ऐ मुसलमानो अचो, इन खां पहिरीं अल्लाह जे दर ते अचो जो दरवाज़ो बंदि थी वञे। इन खां पहिरीं अचो त हो दरवाज़ो बंदि थी वञे। उन बंदि थियल दरवाज़े खे तौबा सां खोलियो, मग़फ़रत जे लाइ ॻोढ़ा ॻाड़े खोलियो। हिकिड़ी ॿुढड़ी माई साईं जे उन ख़िताब वारे मजमे खां लंघी पे, लठ जी टेक ते हुई, निहारे चए थी, हसन बसरी ज़रा ॿुधाए त सही, तूं जो ख़ुदा जे बंदि दरवाज़े खे खोलण जूं ॻाल्हियूं पियो करी, मूंखे ॿुधाए त सही, छा ख़ुदा जो कॾहिं दरवाज़ो बंदि